अस्सलाम वालेकुम नाज़रीन, धरती टीवी में भली का माया मंदर अजीज सब खां पहिरियां शामिल कंदासीं हिन वक्त जूं हेडलाइंस। इस्लामाबाद में क़ौमी असेंबली जे डायमंड चुटी तकरीब ख़ानगी सरकारी ऐं स्वीट होम जे ॿारनि जी शिरकत। शागिर्दनि तोड़े शागिर्दियानी पारां मुख़्तलिफ़ मामलनि ते तकरीबूं। समूरे मुल्क में एक तालीमी निसाब यकीनी बणाइण ते ज़ोर। क़ौमी असेंबली जे स्पीकर राजा परवेज़ अशरफ चयो आहे त समूरा सूबा ॿारनि जे तालीम ते ध्यानु ॾियनि। इस्लामाबाद की अदालत पीटीआई अगवान शहबाज गिल जो वधीक जिस्मानी रिमांड ॾियण वारी दरख़्वास्त रद्द करे छॾी। अदालत तफ़सीली फ़ैसिलो जारी कंदे चयो आहे त इंटरव्यू दौरान को बि मोबाइल फ़ोन इस्तेमाल न थियो। इंटरव्यू 9 मुहर्रमुल हराम ते थियो, जंहिं ॾींहुं मोबाइल नेटवर्क कम न पियो करे। इंटरव्यू बनी गाला में लॻल लैंडलाइन नंबर ज़रिए ॾिनो वियो। इंटरव्यू जे हवाले सां जांच मुकमल आहे। जवाबदार अॻुवाट एतिराफ़ करे चुको आहे त संदसि मोबाइल ड्राइवर वटि आहे। जवाबदार जो जिस्मानी रिमांड घुरण सही नाहे। जांच लाइ 73 कलाक घणा हुआ। जवाबदार जी जिस्मानी रिमांड जी इस्तदा रद्द कई वञे थी। इदारनि खिलाफ उत्साहण वारे केस में अदालत पीटीआई जे गिरफ़्तार अगवान शहबाज गिल के जुडिशल रिमांड ते जेल मोकिले छॾियो। हुकूमत शहबाज गिल जे रिमांड में वाद लाइ मैजिस्ट्रेट जे हुकुम खिलाफ अपील दाख़िल करे छॾी। केस जी ॿुधणी दौरान एडवोकेट जनरल चयो आहे त जवाबदार शहबाज गिल गुज़िरियल 2 ॾींहनि जी जिस्मानी रिमांड दौरान अहम इंकशाफ कया आहिनि। मुकमल ट्रांसक्रिप्ट मोबाइल ते मौजूद आहे, जेको हासिल करणु ज़रूरी आहे। इस्लामाबाद की मकामी अदालत शहबाज गिल जो ड्राइवर जी ज़ाल जी ज़मानत मंजूर करे वरिती। जुडिशल मैजिस्ट्रेट की अदालत शहबाज गिल जी ड्राइवर जी ज़ाल जी ज़मानत की दरख़्वास्त ते ॿुधणी कई। अदालत शहबाज गिल जे ड्राइवर जी ज़ाल जी 30,000 रुपयनि जे मुशरकन एवज़ ज़मानत मंजूर कई। जेकॾहिं शहबाज गिल को कानून तोड़ियो आहे त खेसि सफ़ाई जो मौक़ो ॾियणु घुरिजे। पीटीआई चेयरमैन इमरान खान सोशल मीडिया ते जारी पंहिंजे बयान में चयो आहे शहबाज गिल ते मुबैना तशद्दुद जी मज़म्मत कंदे चयो त हू शहबाज गिल ते तशद्दुद जी मज़म्मत करे थो। कहिड़े कानून तहत ऐं कंहिंजे हुकुमनि ते शहबाज गिल खे तशद्दुद जो निशानो बणायो पियो वञे। ॾोहारियुनि जी इम्पोर्टेड हुकूमत बचाइण लाइ पूरी नरजाई सां आइन ऐं समूरा कानून पायमाल कया पिया वञनि। पाकिस्तान ऐं तुर्की वापारी मुआहिदनि ते सहियूं करे छॾियूं। इस्लामाबाद में तकरीब वज़ीर आज़म शहबाज शरीफ, वफ़ाक़ी वज़ीर नवीद कमर, शीरी रहमान, मिफ्ता इस्माइल ऐं ॿियनि जी शिरकत। पाकिस्तान जे वापार वारे वज़ीर नवीद कमर ऐं संदसि तुर्क हम मनसब डॉक्टर मोहम्मद MUS वापारी मुआहिदे ते सहियूं कयूं। तकरीब खे ख़िताब कंदे वज़ीर आज़म शहबाज शरीफ चयो आहे त मुआहिदो $5 बिलियन जी इब्तिदाई वापारी हदफ़ हासिल करण में अहम साबित थींदो। ॿतरफ़ी वापार जे लाइ महदूद मौक़ा मौजूद आहिनि। दुनिया के ॿुधाइजे त सदन अवलियत कारोबार आहे। मुस्तहकम थियण लॻो। ओपन मार्केट में डॉलर वधीक ₹3.38 सस्तो थियण बैदि $213 जो थी वियो। पाकिस्तान स्टॉक एक्सचेंज में कारोबार में तेज़ी। 100 इंडेक्स 241 जो थी। IMF जो पाकिस्तान के कर्ज वाहिदे जी ख़त पाकिस्तान तरफां लेटर ऑफ इंटरनेट साइन करे वापस मोकिलियो वेंदो। समूरियूं घुर्जूं पूरियूं थियण बैदि IMF जो बोर्ड मंजूरी ॾेई पाकिस्तान के कर्ज जारी करे छॾी।
वफाकी सरकार पेट्रोल की कीमत में 15 रुपयनि ताईं घटिताई जो फैसलो करे छॾियो। ओघरा ज़रियनि जो चवणु आहे त वफाकी सरकार माण्हुनि खे रिलीफ ॾियण लाइ लिवी न वठण जो फैसलो कयो आहे। लिवी न वठण जी सूरत में पेट्रोल की कीमतुनि में 12 खां 15 रुपयनि ताईं लाट अची सघे थी। ओघरा इख्तियारिन समरी ते कम शुरू करे छॾियो। समरी सुभाणे ताईं तैयार करे नाणे वारी वज़ारत खे मोकिली वेंदी। वज़ीर आज़म 15 अगस्त ते तेल की कीमतुनि में घटिताई जो ऐलान कंदो। बरतानिया की रॉयल मिलिट्री अकेडमी सैंडर्स पासिंग आउट परेड आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा की पासिंग आउट परेड में शिरकत। तकरीब में आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा की सलामी ॾिनी वई। आर्मी चीफ परेड जो मुआयनो कयो। अकेडमी में पास आउट थियल कैडेट्स ब पाकिस्तानी कैडेट्स शामिल। तकरीब में 41 गैर मुल्की कैडेट्स शिरकत करे रहिया आहिनि। आर्मी चीफ रॉयल अकेडमी के पासिंग आउट परेड में शिरकत करण वारो पाक फौज जो पहिरियों जनरल आहे। कराची समेत सिंध के मुख्तलिफ शहरन में मींह शुरू थी वियो। मौसमियात खाते जो चवणु आहे त बरसात जो सिलसिलो 14 अगस्त ताईं जारी रहंदो। कराची, ठठे, बदीन, हैदराबाद, दादू, जामशोरो, सखर, लाड़काने, शहीद बेनज़ीराबाद, मीरपुर खास जे शहरी इलाइक़नि में 11 खां 13 अगस्त ताईं ॿोॾ वारी सूरतहाल पैदा थी सघे थी। असांजी हुकूमत कश्मीर जो मसलो आलमी सतह ते उथारियो आहे। कश्मीर मसलो कश्मीरियुनि जी राय ऐं गॾियल क़ौमनि जे ठहराव मूजिबि हल थियणु घुरिजे। भारत पारां यासीन मलिक खे क़ैद में रखण मुज़म्मत चोगो अमल आहे। सेनेटर फारूक एश नाइक की सदारत हेठि परॾी मामलनि बाबति स्टैंडिंग कमेटी जो इजलास में परॾे वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी भी शिरकत कई। इजलास में हुर्रियत अॻवान यासीन मलिक जी मिशाल मलिक की ख़ुसूसी तौर शिरकत कई। नऊ तेरो लॻ सादो तेरो में हथियारबंदनि जे होटल फायरिंग हिकु ॼणो क़तल ऐं ॿियो ज़ख़्मी। हथियारबंदनि जे हमले में मुश्ताक पुट गाज़ी खान गोलियूं लॻण करे मौक़े ते दम ॾिनो। वारसनि जो चवणु आहे मुश्ताक जी गुज़िरियल ॾींहुं पाणी वारे तार मां मुख़्तलिफ़ ॾंदनि चक थी हुई।